रियासती गुज़िरियल ॾींहुं पुलिस पारां मुबैना तौरु नौजवान मुजाहिद कल्होड़ो गिरफ़्तार करे खणी वञण ख़िलाफ़ कल्होड़ा बिरादरी जी औरतुनि मर्दनि ऐं ॿारड़नि पारां क़ौमी शाहराह ब्लॉक करे एहतिजाज वारे मामले तां रियासती पुलिस कार्रवाई कंदे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे 20 ॼणनि मथां धार रोड बंदि करण ऐं ड्यूटी अटकाव समेत मुख़्तलिफ़ कलमनि तहत केस दाख़िल करे छॾियो। पुलिस कार्रवाई कंदे हिकु औरत मसमात सकीना कल्होड़ो, रहमतुल्ला उर्फ़ रहमू कल्होड़ो, रियाज़ कल्होड़ो, शौकत कल्होड़ो ऐं आचर कल्होड़ो खे गिरफ़्तार करे भिरिया जी अदालत में पेश कयो, जितां अदालत सगुर जे हुकुम ते गिरफ़्तार जवाबदारनि खे जेल हवाले कयो वियो। जिर्द औरत खे वुमेन जेल सक्कर मोकिलियो वियो। रियासती इन सिलसिले में SHO इसहाक संग्रासी ॿुधायो त कल्होड़ा बिरादरी जे मर्दनि औरतुनि गिरफ़्तार ॾोहारियुनि खे छॾाइण लाइ क़ौमी शाहराह बंदि करे थाणे जो घेराव कयो हो, जॾहिं जा कुझु जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। जल्द वधीक गिरफ़्तारियूं अमल में आंदियूं वेंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।